नाज़रीन, खैरपुर ज़िले जे कमंद जे आबादगारनि पारां कमंद जी पीड़ाई करे गुड़ मिठाई तैयार करे उनखे मार्केट में मोकिलण सां गॾु क़ौमी शाहराह तोड़े मुख़्तलिफ़ रोडनि जे किनारनि ते स्टॉल रेड़ा ऐं संदुल लॻाए उते गुड़ मिठाई जेको आहे सो विकिरो कनि पिया। वॾे अंग में जेके माण्हू हितां जिन जी अचु वञु आहे उहे हिन जी ख़रीदारीअ में दिलचस्पी वठनि पिया। छो त उन हवाले सां ख़रीदारनि ऐं हिकिड़ो विकिरो कंदड़ पोरितनि आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा पिया ॿुधाएं। एक्चुअली ये सौगात है यहाँ की, इसको खाए बगैर और इसके बगैर रह नहीं सकते, तो इसलिए हमें खाली गाड़ी खुद ब खुद रुक गई हमारी। इसको तो हम गुड़ की चीनी शक्कर कहते हैं, गुड़ की शक्कर है ना ये इसका जो चूरा बच जाता है ये वो शक्कर है। अभी देख रहे हैं दोस्तों, बच्चों के लिए जाहिर बात है सौगात है तो मिल जाएगी तो अच्छी बात है। बस इसमें थोड़ा सा ये लोग करते हैं कि ये रंग काट डालते हैं ना, ये सेहत के लिए अच्छा नहीं। हाँ, ऐसी चीज़ों ना ये मिलावट ना हो, कोई चीज़ तो खालिश रहे ना, तो ये खालिश अगर हो तो फिर हम ये देखते हैं, इसीलिए यहाँ पर आया हूँ, देख लूँ कोई खालिश मिल जाए चीज़ तो। पंहिंजे दोस्तनि वग़ैरह खे तोहफ़ो ॾींदा आहियूं। हे चांहि में बि इस्तेमालु थींदो आहे। सियारे जी मौसम में माना थधि हूंदी आहे, जेकॾहिं खाइबो आहे चांहि में बुसी करे खाइबी आहे त थधि घटि थींदी आहे, उनजे करे ख़रीद कंदा आहियूं। सियारे जी सौगात आहे, सियारे जी थधि खां बचाईंदो आहे। भई पंहिंजे लाइ नयो सीज़न आहे, नई इन जी सियारो आहे, चांहि में इस्तेमालु कंदासीं चांहि जे करे। सीउ जे लाइ हा फर्स्ट क्लास मज़ो ईंदो आहे। साईं गुड़ ख़रीद करण आया आहियूं। गुड़ जेको आहे सो सियारे जी सौगात आहे, तमामु गुड़ भलो आहे। ऐं गुड़ जेको आहे असां सलेमानी चांहि में बि इस्तेमालु कंदा आहियूं, पंहिंजे बचड़नि खे बि खाराईंदा आहियूं। बचड़नि खे थधि लॻण जे करे इन जे करे गुड़ ख़रीद कंदा। गुड़ मूं सर ॿियो भुसरी बि ठहंदी आहे, मखण में बि मिलाए खाईंदा आहियूं। कुझु दोस्त आहिनि परे परे खां, उन्हनि खे गिफ्ट बि करे मोकिलींदा आहियूं। हे गुड़ साईं रोज़ी कयूं था पंहिंजी भई स्टॉल लॻाए जी स्टॉल संतुल लॻाए वेठा आहियूं। हे पंहिंजो ठाहियूं था साईं, ताज़ो बिल्कुलु डेली रोज़ानो तयारु कंदा आहियूं साईं। कीअं तयारु कयो था, छा मां तयारु? हे साईं कमंद मां तयारु थींदो आहे। हा, कमंद मां रस निकिरंदी आहे, रस मां वक़्तु गुड़ ठहंदो आहे साईं। ॿ क़िस्म जो रंग काट खां बग़ैर भलो गुड़ हिकु नंबर आहे। वरी ॿियो रंग काट वारो आहे साईं। कराची, हैदराबाद ॾह इलाइक़नि जा माण्हू अचनि था साईं। जा माण्हू वरी इहो रंग काट वारो साईं, भूरो ॾाढो कलर भलो अथसि। बसि शुक्र आहे मालिक जो, नसीब जी ॻाल्हि आहे। मणे जा मण निकिरंदा आहिनि। कैमरामैन आफ्ताब अल सां गॾु ख़ादिम जुड़ी जो KTN न्यूज़ खैरपुर मीरस।